रावती के कच्चे वारे इलाके में सीलरा ऐं शर बिरादरी विच में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान ॿिन्ही धुरियुनि पारां जदीद हथियारनि सां हिक ॿिए मथां फायरिंग कई वई। गोली लॻण सबबि खलील सीलरो ऐं बरकत सीलरो सख़्त ज़ख़्मी थी पिया। वारसनि पारां ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि पारां फायरिंग जो सिलसिलो केतिरे ई वक़्त ताईं जारी रहियो। प्यारो स्टेशन ॻोठ इब्राहिम आराई में ॻोठाणे अब्दुल गफूर आराई जे घर खे मुबैना तौर बाहि लॻी वई। घर में पयल अनाज क़ीमती सामान समेत अलाए तलाए सड़ी राख थी वियो। मुतासिर मूजिब 2 ॾींहं खां घर ॿाहिरि वियल हुयसि। ॻोठ वारनि फ़ोन करे इतला ॾिनी त घर खे बाहि लॻी वई आहे। हुन डिप्टी कमिश्नर दादू ऐं ज़िले चेयरमैन दादू खां मुतालबो कयो त माली तौर मदद कई वञे। नओं दुंबालो वेझो ॻोठ निज़ामुद्दीन आराई में घर जी सफ़ाई दौरान मसमात सीता ज़ाल हीरो कोहली खे नांग कखे विधो, जंहिंखे वारसनि तिबी इलाज लाइ मक़ामी हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि तोड़े वैक्सीन न हुजण सबबि मसमात सीता तड़पण बाद फौत थी वई, जंहिं बाद वारसनि पारां इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ इस्पताल ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नौशेरो फेरोज़ पटीदन में क़दीमी मंदिर मुबैना कब्ज़ो करण जी कोशिश कई वई। इतला ते नौशेरो फेरोज़ एंटी इंक्रोचमेंट टीम इंक्वायरी लाइ कब्ज़े वारे हंधि पहुची वई। एंटी इंक्रोचमेंट टीम जे इंचार्ज मूजिब पटीदन में मुबैना मंदिर ते कब्ज़े ख़िलाफ़ शहरी जी दरख़्वास्त ते असिस्टेंट कमिश्नर नौशेरो जे हुकुम बाद इंक्वायरी करण लाइ पहुता आहियूं। नओं देरो ॻोठ मिठू खोड़ो में खोड़ा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में गोली लॻण सबबि हिक धुर जो नवीद खोड़ो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी मूजिब पाड़ेसरी बशीर खोड़ो समी नागाणी के मज़दूरी ते बिहारियो हो, जेको असांजे घर में झातियूं पाए रहियो हो। मज़दूर खे सम्झाइण वियसि त बशीर खोड़े जे मज़दूर समी नागाणी मूं मथां हथियार सिधो करे फायर करे ॾिनी।